वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जी शुरुआत हिन अहम ख़बर सां करे रहिया आहियूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां राउंती में धाड़ियलनि हथां पुलिस कैंप ते हमले जी मज़म्मत कई वई आहे। हमले में DSP समेत 5 पुलिस अहलकारनि जी शहादत ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। आसिफ अली ज़रदारी जो वाक़े में शहीद थियल DSP अब्दुल मालिक भुट्टो ऐं ॿियनि अहलकारनि खे सलाम पेश कयो आहे। हमले में ज़ख़्मी थियल SHO ग़ुलाम अली ब्रोही जी जल्द सेहतयाबी जी बि दुआ कई वई आहे। आवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त लाइ सिंध पुलिस जूं कुर्बानियूं बेमिसाल आहिनि। शहीदनि जूं कुर्बानियूं विसारे नथियूं सघजनि। अहम ख़बर खां अवां खे आगाह करे रहिया आहियूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी रांती जे कचे में धाड़ियलनि हथां पुलिस कैंप ते हमले जी मज़म्मत कई वई आहे। हमले में DSP समेत 5 पुलिस अहलकारनि जी शहादत ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। आसिफ अली ज़रदारी जो वाक़े में शहीद थियल DSP अब्दुल मालिक भुट्टो ऐं ॿियनि अहलकारनि खे सलाम पेश कयो आहे। जॾहिं त आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त लाइ सिंध पुलिस वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि जेके बेमिसाल आहिनि। शहीदनि जूं कुर्बानियूं विसारे नथियूं सघजनि।